नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में कुछ ॾींहं अॻु तंगवाणी में पुलिस पारां SUP अॻुवाण जे घर में दाख़िल थी गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ तंगवाणी इंडस हाईवे ते बंदि करे एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं बाद ॻाल्हियुनि लाइ पुलिस पहुती, जिते ॻाल्हियूं नाकाम थियण बाद पुलिस पारां लाठी चार्ज करे केतिराई अॻुवाण ज़ख़्मी करे गिरफ़्तार कया विया, जंहिं बाद पुलिस ऐं क़ौम परस्त अॻुवाणनि में छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई। पुलिस पारां गिरफ़्तार अॻुवाणनि मथां 8 खां वधीक ETC जा केस पिणु दाख़िल कया विया आहिनि। पुलिस जे अहिड़ी ज़्यादती ख़िलाफ़ अॼु कंदकोट में ज़िले अॻुवाणनि पारां शटर बंदि हड़ताल जो सॾु ॾेई शहर बंदि कराए हड़ताल कई वई आहे। हड़ताल सबबि शहर जा मेन बाज़ार, घंटाघर चौक, एवण मार्केट ऐं ॿिया कारोबार मर्कज़ बंदि रहिया। मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाण चयो त पुलिस जी बेगुनाह कारकुननि खे गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। पुलिस अमन अमान जी सूरत हाल बहाल कराइण में नाकाम थी वई है, जॾहिं त ज़िले में गैर क़ानूनी कमनि जो सिलसिलो बि उरूज ते हली रहियो आहे, पर उन खे ख़तमु करण बदिरां पुलिस क़ौम परस्तनि कारकुननि खे गिरफ़्तार करे ज़ुल्म करे रही है, जंहिं लाइ असीं IG सिंध, DIG लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खां अपील करियूं था त दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु करे कारकुननि खे आज़ादु कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।